अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद। नज़र ॾींदासीं वक़्त जी हेडलाइंस ते। वज़ीर आज़म इमरान खान हिकु ॾींहं दौरे ते तुर्बत नून लीग अॼु सवात में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। जलसे के नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़, अॻूणो वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी, एहसन इक़बाल ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। जलसे में 10,000 खां वधीक कुर्सियूं लॻायूं वयूं। सिक्योरिटी खे हाई अलर्ट रखियो वियो आहे। गिलगित बल्तिस्तान में चूंड मुहिम अॼु राति 12 वॻे खां ख़त्म करण जी हिदायत। चीफ इलेक्शन कमिश्नर चवण आहे त कार्रवाई कई वेंदी। मुखालिफ़ अॻवाननि पारां धांधली जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। वक़्त खां अॻु इल्ज़ाम वठणु सम्झ खां ॿाहिरि आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं ॿियनि जवाबदारनि जूं हाज़िरी खां छूट वारियूं दरख़्वास्तूं मंज़ूर। एहतसाब अदालत में वाटर सप्लाई स्कीम में जाली बैंक अकाउंट रेफरेंस जी ॿुधणी। टटो वाटर सप्लाई स्कीम जी ॿुधणी 16 नवंबर ताईं मुलतवी। एहतसाब अदालत जे जज चवण आहे त सुप्रीम कोर्ट जी हिदायतुनि ते घणी देरि न कबी। मुल्क में कोरोना वायरस के केसनि में मुसलसिल तेज़ी अचण लगी। वायरस विगे वधीक 37 मरीज़ फौत। गुज़िरियल 24 कलाक दौरान 2,304 केस ज़ाहिर। वबा सचलनि जो अंग 3,52,296 थी वियो। पंजाब में 1,08,822, सिंध में 1,53,000 ऐं KPK में 41,462, बलूचिस्तान में 16,247, गिलगित बल्तिस्तान में 4,416, इस्लामाबाद में 23,122 केस रिपोर्ट। पेशावर हाईकोर्ट जो चीफ जस्टिस वकार अहमद सेठ कोरोना वायरस के फौत। वज़ीर आज़म इमरान खान, बिलावल भुट्टो ज़रदारी, चीफ जस्टिस गुलजार अहमद पारां जस्टिस वकार सेठ जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। पाकिस्तान बार काउंसिल ऐं सुप्रीम कोर्ट बार जो मुल्क में सौग जो ऐलान। भारतीय फौजी LOC ते बिना चक्री में आई खंजार सेक्टर ते शहरी आबादी के निशानो बनायो। भारतीय फोर्स गरन हथियारनि जो इस्तेमाल कयो। पाक फौज जी भरपूर कार्रवाई सबब भारतीय बंदूकूं खामोश। कराची के मंगोपीर वाले इलाके में CTD जी कार्रवाई। इंतहाई घुरबल व दहशतगर्द गिरफ्तार। CTD इंचार्ज चवण आहे त पाबंदी मढ़ियल तंज़ीम जे 2 दहशतगर्दनि खे गिरफ्तार कयो वियो ऐं 2 फरार थी विया आहिनि। जवाबदारनि 2011 ऐं 2014 में मज़हबी टारगेट किलिंग जो एतराफ़ कयो आहे। नए देरे वेझो गुडफेस मोहम्मद जियो में जिया बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। हिकु ॼणो मारिजी वियो, 3 ॼणा ज़ख़्मी। फौती जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मदे जी वेठो ॻोठ तोरबंद वटि ॻोठाणे जी सारियुनि जे देरे खे बाहि लॻी वई। लखे रुपयनि जूं सारियूं सड़ी रखी वयूं। आबादगारनि जा मथे ते हथ। आबादगार के हर शरीर जो चवण आहे त ज़ालिमनि 6 महीननि जी महिनत खे कुछ मिंटनि में साड़े रख करे छॾियो। वसवारा नोटिस वठी मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे नुक़सान जो अज़ालो कनि। खैरपुर में फैज़ाबाद कॉलोनी में 2 औरतुनि जा लाश। लाशनि जी सुञाणप साबरा ऐं हनीफा शहर जे नाले तौर थी आहे।